बीरूलाल खंडू स्टाफ वेझो ॻोठ पुनू साहवाल जे रहवासी गुलाम मुस्तफ़ा साहवाल संदसि मामो ताज मोहम्मद साहवाल मोटरसाइकिल ते टंडो आदम खां पंहिंजे ॻोठ तरफ़ अची रहिया हुआ त भिटशाह थाणे जे हद बिलाल शाह मोरे भरिसां ॾाढो सूमार जे कोट वटि मोटरसाइकिल ते सवार नामालूम हथियारबंदनि ख़ान मोटरसाइकिल फुरण जी कोशिश कई, जंहिंखां पोइ मज़ाहमत ते हथियारबंदनि सदन मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में कोयटा में ड्यूटी कंदड़ पाक आर्मी जो जवान गुलाम मुस्तफ़ा साहवाल ऐं ताज मोहम्मद उर्फ ताजू साहवाल टंगन में गोलियूं लॻण करे सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे भिटशाह सरकारी अस्पताल आंदो वियो, जिनखे मरहम पट्टी करण बाद CMH अस्पताल हैदराबाद रवानो कियो वियो। ज़ख़्मी थींदड़ फ़ौजी जवान गुलाम मुस्तफ़ा ऐं ताज मोहम्मद जो चवण हो त हू पंहिंजी मोटरसाइकिल ते पंहिंजे ॻोठ पुनू साहवाल अची रहिया हुआ त भिटशाह जे थाणे जे हद बिलावल शाह मोरे भरिसां ॾाढो समूह जे कोट वटि मोटरसाइकिल ते सवार 2 ॼणनि असांखां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई ऐं मज़ाहमत में हाथापाई करण ते हथियारबंद असांखे गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे फ़रार थी विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।